हरू जिंदगी त नबी साईं जी ॿुधायो ई कोन था न त हुजूर घर में कीअं हूंदा। तॾहिं त मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो, अली तव्हां मुस्लमान घणो टाइम इबादत कंदा आहियो? 4 कलाक, 5 कलाक, 6 कलाक? मौला अलीअ जो जवाबु पोइ ॾींदुसि, पहिरियों ॾाढा चओ अली अली आहे, ॾाढा नथा चओ यार ज़ोर सां। मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद करे चओ, मां ॾिसां थो कचड़ू। तकबीर, नारे तकबीर, शाने अली मुर्तज़ा, नारे तकबीर। हल्का काॾों आंदी थी कसम थी खुदा। अल्लाह पीर सादिक मदरसे जी वॾी कुर्बानी अथव, वॾो फैज़ अथव खुदा जो कसम। हाणे मां उमरकोट खां हेठि वियुसि मेंदरे जो पार, उते हिकिड़ो हाफ़िज़ पढ़ाए, मुंहिंजो काथे पढ़ी आयो आहे? जे पीर सादिक मदरसे में पढ़ी आयो। इंडिया जे बॉर्डर ते हिन मदरसे जो फैज़ पहुतल आहे। वारे वाह साईं मोहम्मद उमर, अल्लाह तुंहिंजी उमिरि में बरकत। हिते बि मदरसो, वरी ॻोठ बि मदरसो, अञा तो आखो त बाईपास नौशहरे ते को प्लाट मिलेसि, हिते बि खोली लऊं। हा मां त उन ॾींहुं साईं उमिरि खे चयो, मुंहिंजो सभु पुट दीन सां लॻाई। साईं रोई पियो, अखियुनि मां ॻोड़ा पी चईं था दीन जा बुखा ॾींदा तर बुख कोन हे औलाद लाइ इहो जज़्बो हुजे न। ॻाइणा बुख नथा मरनि, असां बुख मरंदासीं। लंगो जेको दोल थो वॼाए उनखे बि यकीन आहे त मां दोल वॼाईंदो त 5 रुपया मिलंदा। असांखे दीन में एतिरो बि यकीन आहे। मां ॿाहूं थो ॿधां पंहिंजे बच्चनि खे रम दीन पढ़ायो, दीन जे सदके खुदा जो कसम ॾुखिया मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो, अली अली तव्हां मुस्लमान घणो टाइम इबादत कंदा आहियो? 4 कलाक, 5 कलाक, 6 कलाक? मुंहिंजे मौला अलीअ जो जवाबु पुछो, जे मुस्लमान जी 24 कलाक ज़िंदगी इबादत आहे। ॾाढा नथा चओ ज़ोर सां, जी 24 कलाक। अली को निंड कोन कंदा आहियो? शादी कोन कंदा आहियो? पाणी कोन पीअंदा आहियो? हज़रत अली फरमायो, सभु कम कंदा आहियूं पर कंदा आहियूं मिठे मोहम्मद जे तरीक़े ते। ज़ोर सां। हाणे मूंखे चक्कर में हिकिड़े हमरा चयो न करबला ॿुधा, मुंहिंजे टाइम कोन्हे, मां मसरूफ़ आहियां, जलसा इलाही। 2 लफ़्ज़नि में करबला ॿुधाई। चई बेटा तूं अजीब मोदी आहे, 2 लफ़्ज़नि में करबला? मुंहिंजो हा। चई ॿुधा, मुंहिंजो करबला मां 2 सबक़ वॾा मिलिया। वाह कहिड़ा? हिकु सैयदनि सजदो न छॾियो। यार ॾाढा नथा चओ ज़ोर सां। हाणे करबला जो पहिरियों सबक़ सैयदनि सजदो न छॾियो। ॿियो सबक़ बीबियुनि पर्दो न छॾियो। ॿियो मुलो 4 कलाक मथो हणे असदुल्लाह हिजरी 2 लफ़्ज़नि में करबला ॿुधाए। करबला जो पहिरियों सबक़ अली अस्कर कुर्बान, अली अख्तर कुर्बान, घोटु कासिम कुर्बान, अब्बास जा बालू करजी विया, 72 साथी कुटा पिया। चेतो शमरा मूंखे बच्चा प्यारा न आहिनि, हुसैन खे रब जी नमाज़ प्यारा। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने, सजदे में जाके सिर कटाया हुसैन। नजर बसरता असां मौलवी भी कुरान पढ़ूंदा पर चवंदा इश्तिहार छपायो, शामियाना हणो, कनातूं हणो, स्टेज ठाहियो, देगियूं लाहियो। कुरान असां भी पढ़ूंदा पर इंतज़ाम थे। पर अलीअ जे औलाद कीअं कुरान पढ़ियो? नेज़े पे सर था, ज़ुबान पर थी आयतें कुरान सुनाया हुसैन। नाने के दीन पर हर चीज़ वारिदी, कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने। खुद को तो एक बूंद पानी न मिल सका, करबला को खून पिलाया हुसैन। हाणे अचो त भला कुझु मीलाद ॿुधायां, छो त मीलाद जो ताज़ो महीनो गुज़रियो। वो रबियुल अव्वल हो, ये रबियुल सानी आहे। हिन ते बि मीलाद जो सेक चढ़ियल आहे। सेक चढ़ंदो आहे न सिम जो, कोन आसमाना विड़ी पल सारियूं न काइजा, मुंहिंजी बनी सिम थींदी।
काहे पंहिंजी बनी में तो तू पोड़ा छाते फूकियो यार सिम थींदी मुंहिंजी बनी ख़राब थी हिन महीने ते रबीउल अव्वल जो शेख तो रबीउल अव्वल हो ए रबीउल सानी क्या ध्यान था जो अल्लाह हुजूर जी हर अदा निराली है खुदा जो कसम हर अदा मुलो निंद करे न वजू चट नबी निंद करे वजू बरकरार क्या ध्यान था जो सुबह जोरा साहब बुलंद आवाज से साहब हजरत बिलाल साईं जो करना मां अजान ॾिनी साईं जन आया आए ली पिया अख लगी वई निंड बची वई मां कदमन खे चुमी ॾे चयो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे साईं जन उथिया सिधा मुसले ते नमाज़ पढ़ायूं सलाम मरायूं मुंहिंजो साईं तव्हां निंड पिया आहियो वज़ू कोन कयो पाण फरमाए बिलाल तव्हांजी निंड ॿी आहे मोहम्मद जी निंड ॿी आहे ॾाढा नथा चओ आज के रसूल या रसूल तव्हांजी निंड कहिड़ी आहे फरमा तनाम है ना जा भला जनाम कल्बी मुझो अखियूं निंड कंदियूं हन दिल रब जो ज़िक्र कंदा जंहिंजी दिल सुजाग हुजे उन जो वज़ू न बच मिठाई छा थो चए मिठाई तो चए तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन है लतीफा तन तस्बीह मिठाई के न मुल्ला था समझन न मवाली था मिठाई छा थो चए तन तस्बीह सॼो जिस्म तस्बीह अखियूं उहो ॾिसे जेको रब चयो कन उहो ॿुधे जेको रब चयो हथ उहो पकड़े जेको रब चयो पेर ओॾे हले जेको रब चयो वात उहो खाए जेको रब चयो दिलि उहो सोचे जेको रब चयो तव्हां त ॿुध सैयद जी आहे पीर सादिक वारा सैयद थो चए तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन ॾाढा छो नथा चओ ज़ोर सां जेके उस ॾुखी थी लॻे न थोरा अॻिते सुरी केॾो वॾो इंतज़ाम कयो आहे वीचारे पर वछ कुॾंदी आहे किले जे ज़ोर ते तव्हां चंदो ॾींदो त असां शामियाना गेट ताईं हणंदासीं न तव्हांजे खीसे में जहिड़ो नांग वेठो शाबस नथा ॾियनि किरोड़ मुबारकूं ॾियनि ताज़ो लॉकडाउन ख़तमु थियो आहे वरी फुटीअ जा बि कम मींहं लाहे छॾिया चऊं कुझु बि थिए पर मोहम्मद जे क़ुरान जो वाइस कराईंदासीं माता को फारूक खे चयो छो चरियो आहे छा हेॾो ख़र्चु चइसि असांजूं शादियूं बि इहे आहिनि त असांजा मेला बि अल्लाह जज़्बो त ॾिस ख़ुदा जैसे असांजूं शादियूं बि इहे असांजा मेला बि चार आलम अचनि नबीअ जा उम्मती अचनि दीन ॿुधनि रब राज़ी थिए असां कमायो